السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ۔ الحمد للہ رب العالمین، والصلاة والسلام علی رسول الکریم، اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم، بسم اللہ الرحمن الرحیم۔ آیت الکرسی۔ جامع ترمذی میں جلد بیوں حدیث نمبر 785 میں حدیث شریفہ عن ابی ہریرہ قال قال رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم لکل شیء صنام، ہر شے جی چوٹی ہوندی آ۔ कंहिं बि मुआशरे में के सुठा माण्हू हूंदा आहिनि उहा उन माण्हुनि जी चोटी आहे। त इन सनामल क़ुरान सूरतुल बकरा। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़ुरान शरीफ़ में जी जेका चोटी आहे उहा सूर बकरा आहे। फ़ीहा आयतुन हीअ सैयदत आयल क़ुरान। वरी उन सूर बकरा में हिकिड़ी अहिड़ी आयत आहे जेका सॼे क़ुरान मां सॻोरी आयत आहे, सैयदतुल क़ुरान, ऐं उहा आहे आयतल कुर्सी। चवंदा आहिनि त घरनि में जेकॾहिं आयतल कुर्सी खे पढ़ी ऐं कुंडुनि पे फूकबो त जेके आहिनि से शयातीन ऐं जिन भॼी वञनि था। छाजे करे? छाकाणि त हिन जा मज़मून अहिड़ो आहे जो हर माण्हूअ जे दिलि में ख़ौफ़ थो विझे। मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू चोरी पियो करे ऐं उनखे चइजे बा पुलिस थी अचे, पुलिस थी अचे, त भॼंदो न वठी। बसि इहा ॻाल्हि आहे। आयतल कुर्सी बि अहिड़ो ख़ौफ़ थी ॾियारे जो जिन मिन ॿुधी चवंदा हाली त भॼूं। इहो सबबु आहे। छा आहे हिन आयतल कुर्सीअ में? अॼु असांजो मौज़ू आहे। उन खां अलावा ॿी हदीस शरीफ़ में अचे थो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त जेको बि आयतल कुर्सी हर निमाज़ खां पोइ पढ़ंदो, निमाज़ पढ़ी सलाम फेरे पोइ दुआ घुरबी आहे न, उन दुआ में जेकॾहिं आयतल कुर्सी पढ़ंदो, लम यमनाहु मिन दुखूलिल जन्नत इल्लल मौत, इहो जन्नत में ज़रूरु वेंदो ऐं उन ई जन्नत जे विच में विथी सिर्फ़ु मौत आहे। लेकिन इन नाहे त आयतल कुर्सी जंतर मंतर वांगुरु पढ़णी आहे। माना उनखे पढ़िजे मफ़हूम सां ऐं पोइ वरी उन्हीअ ते ईमान आणे अमल जी नियत सां पढ़िजे। इहो आहे तिलावत जो मक़सदु। तिलावत, हिफ़्ज़ ऐं उन जी माना इहे वसीला आहिनि अमल करण जे लाइ। चए थो त वमन कराह हैन याख़ुज़ मस्जअहु आमनहुल्लाह अला दारिही व दार जारिही। चए थो जेकॾहिं सुम्हण महिल जेकॾहिं आयतल कुर्सी पढ़ी सुम्हंदो केरु त न सिर्फ़ु उन घर राति जो अमुन में रहंदो, पर पाड़े वारा घर बि अमुन में रहंदा। बल्कि बि अहल दवी रातिल हौलहू, उहे घर जेके पाड़े में न आहिनि, छिगल घर आहिनि, उन्हनि ते बि उहो बि अमुन सां गुज़रंदो हिकिड़े माण्हूअ जे आयतल कुर्सी पढ़ण सां। अचो त ॾिसूं त आयतल कुर्सी छा आहे। पहिरीं ॻाल्हि, पहिरीं जेका अचे थो उहो चए थो अल्लाहु ला इलाहा इल्लाहु। इन जी माना मके जा मुशरिक सम्झनि था, असां मुस्लमान कोन था सम्झूं, असां रुॻो इनखे ईअं कलमो था सम्झूं। हिन जो मतिलबु आहे त इंसानो ही काइनात अकेले अलाह पैदा कई आहे ऐं इन काइनात खे उन जी देखभाल अलाह अकेलो थो करे। जेके बि काइनात में फ़ैसिला थियनि था हू अकेलो थो करे। अलाह ताला इन्हनि कमनि में कंहिंजो मोहताज न आहे जो कंहिंखां पुछे। इन जो मतिलबु इहो आहे। इन मां ख़बर पई त पोइ जेकॾहिं घुरबो त सिर्फ़ु अलाह खां घुरबो। इन ते मके जे मुशरिकनि चिड़ कई हिन कलमे ते, छाकाणि त उन्हनि 360 ज़ियारतूं लॻायूं हुयूं हज़रत नूह अलैहिस्सलाम जे वलियुनि ऐं बुज़ुर्गनि जूं। माण्हुनि खे चवंदा हुआ त हीअ अलाह जा पुख़्तल बाना आहिनि, तव्हां हिननि खे अचे अर्ज़ु कयो, हीअ अलाह खां कमु कराए ॾींदा। इहो हो शिरक। अॼु बि उहो ई शिरक आहे, हिंदुनि वटि बि इहो ई शिरक आहे।
तंहिं ते ऐं उन्हनि जेके 360 ज़ियारतूं रखियूं हुयूं उहे वरी ख़ानदाननि में विरायल हुयूं, कंहिंखे 10 कंहिंखे 15, पोइ पेतीअ में जेके पैसा पवंदा उहो ख़ानदान खणंदो हो। लेकिन फिर पोइ झगड़े खे रोकण जे लाइ हुननि हर जेका ज़ियारत ही कंहिंजी बि रखियल उन ते डेज़िग्नेट करे छॾियो त हीउ फलाणो कमु कंदी। जेकॾहिं हिकिड़ो पुटु ॾींदी त ॿियो केर बि न ॾींदो पुटु। इन जो मतिलबु आहे त सभई हुन जा कमु कराइण वारा सिफ़ारिशी रखिया आहिनि, पुटु हिन खां घुरो, बनीअ जो हिन खां घुरो। तंहिं ते मके जे मुशरिकनि छा था चवनि, अजालल आलिहत इलाहू वाहिद इन हाज़ा लशैउन उजाब। जी हिकिड़ो अलाह वारो जेके हेतिरा ई अलाह वारा कमु थियनि था हिकिड़ो अलाह कंदो, हाज़ा शैउन उजाब, ही त अजब ॻाल्हि आहे। इन कीअं थींदो, माना अलाह हीअ जेके हेतिरा कम, यानी मिसाल आहे जेकॾहिं हिकिड़ो डिपार्टमेंट आहे इनकम टैक्स जो आहे, ॿियो वरी पोर्ट जो टैक्स आहे, वरी फलाणा आहिनि म्यूनिसिपलिटी टैक्सिस, 15-20 टैक्सिस आहिनि। पोइ गवर्नमेंट चवंदी आहे त 1 विंडो ऑपरेशन, माना हिकिड़े विंडो ते तव्हां सभु टैक्स अचे जमा करायो। त हे था चवनि त ईअं कीअं थींदो त नबी करीम सलाह सां वारो अलाह सभु कमु कंदो, माना असां हे सभु खणी वञूं, हे इनकम छुटी असांजी। अजाल आलिहतन इलाहू वाहिद, जो हेतिरा असांजा इलाह आहिनि, इन खे अकेलो थो करे। इन हाज़ा लशैउन उजाब, चवणु लॻा हीअ त अजीब शइ थो करे। इन ते जहिड़ो हो मके जे मुशरिकनि जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ु इन ॻाल्हि ते जहिड़ो हो। हो बि अलाह खे मञींदा हुआ, हो चवंदा करे अलाह थो, पर हिननि जे थ्रू थो कराए। हिननि खे चवंदासीं हे मरी विया आहिनि, पोहतल बाना आहिनि, अलाह खां कमु कराए ॾींदा। हिंदुनि बि जेके मूर्तियूं लॻायूं आहिनि उहे बि सभु हुनजे बुज़ुर्गनि जूं आहिनि। उन्हनि जो अक़ीदो आहे मूर्तीअ जे आॾो वेंदव त उनजे रूह खे उते ख़बर पवे थी, पोइ वञी भॻवान खां कमु कराए ॾींदो। साॻियो कॉन्सेप्ट आहे। इन ते निकितो कलमो ला इलाहा इल्लल्लाह, तंहिं ते हे चिड़ी विया। अलाह ताला चवे थो वयअबदून मिन दूनिल्लाह, अलाह चए थो अलाह खां सवाइ ॿियनि खे जिन खे पुकारनि था, इबादत कनि था, मा ला यज़ुरहुम वला यनफ़अहुम, जे इनखे त उहो पावर ई कोन ॾिनो आहे त तव्हांखे जो कमु कनि या तव्हांखे को फ़ाइदो ॾियनि, बल्कि इहो बि मूं हुनखे पावर ॾिनो आहे जे तव्हां सां कावड़ ॾियनि त तव्हांखे को नुक़सानु कनि, इहो बि कोन था करे सघनि। तंहिं ते मके जे मुशरिकनि चयो हा असीं मञूं था हिननि जे हथ में न नफ़ो आहे न नुक़सानु आहे, पर छा हाउलाए शुफ़ाउना इंदल्लाह, ही पोहतल माण्हू आहिनि, अलाह खां कमु था कराए ॾियनि। तंहिं ते अलाह साईं छा थो जवाबु ॾिए, कुल अतुनब्बिऊन अल्लाह, चई छा तव्हां अलाह खे इंफॉर्मेशन था ॾियो, बिमा ला यलम, जो हुनखे बि ख़बर कान्हे, फिस समावात वला फिर, न ज़मीन में न आसमान में। छा अलाह साईं जवाबु ॾिनो कि मूंखे त ख़बर न आहे, इहो त कमु थिए थो। सुबहानहू, माना अलाह ताला अहिड़नि ऐबनि खां पाक आहे, जंहिं हेॾी दुनिया ठाही आहे, जेको दुनिया खे हलाए थो, जेको माउ जे पेट में ॿार खे रिमोट कंट्रोल सां जो अखियूं ऐं जो नर्वस सिस्टम ठाहे थो, त उहो ऐबनि खां पाक आहे। व ताला, अलाह जो शान ऊचो आहे, उनजी टेक्नोलॉजी ऊची आहे। अम्मा युशरिकून, जेको इहो शिरक था कनि। कंहिं चयो आहे त इहो कॉन्सेप्ट शिरक आहे, क़ुर थो चए अम्मा युशरिकून, जेको इहो शिरक कनि था। अलाह पुछेनि थो त अम्मई युजीब मुस्तर इज़ा दाहु, जेका हस्ती कंहिं तकलीफ़ में वारे माण्हूअ खे सॾनि ते उन्हीअ जो सॾु ॿुधे, उहो यक्षिफ़ सूर जी तकलीफ़ दूरि करे, यजलकुम ख़ुल्फ़ाल अर्द, हिन ज़मीन जो पावर, ज़मीन जा रिसोर्सिस अलाह तव्हांजे हथ में ॾिना आहिनि। इलाहुन मा अलाह, त पोइ अहिड़े अलाह खे कंहिं सपोर्टर जी ज़रूरत आहे छा, या अलाह खे को असिस्टेंट जी ज़रूरत आहे? कलीलन मां तज़क्करून, अलाह चए थो क़ुर माण्हू पढ़नि कोन था, त इन करे चंद माण्हू आहिनि जेका ॻाल्हि हुनखे सम्झ में अचे थी आहे। अलाह फरमाए थो ईअं न थींदो। अला लिल्लाह दीनुल ख़ालिस, अलाह ताला इहो बर्दाश्त न कंदो त इहे मेंटली चरिया माण्हू इहो कमु कनि जेको हिंदू था कनि, अहिड़नि चरियनि वारो कमु कनि जेको मके जा मुशरिक कनि था। अलाह चए थो ख़ालिस जो मतिलबु आहे सिधो सऊं अलाह खां घुरो। वल्लज़ी नतख़ज़ू मिन दूनिही औलिया, वरी जेके माण्हू अलाह खे छॾे ॿियनि खे पुकारनि था ऐं उन्हनि खे सम्झनि था त असांजा भरजल आहिनि, त उहे छा था चवनि, चवंदा इन्हनि जे हथ में कुझु कोन्हे। मां नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाह ज़ुल्फ़ा, असां त हिननि जी इन लाइ था कयूं त जीअं हीअ अलाह जा प्यारा आहिनि, असीं जेकॾहिं हिननि सां ठहंदासीं त अलाह असां सां ठही वेंदो। लफ़्ज़ी तर्जुमो, मां नअबुदुहुम, असीं हिननि जी को सॾु कोन था कयूं, इबादत कोन था कयूं, इल्ला, सिर्फ़ु इन लाइ लियुक़र्रिबूना, त असांखे वेझो कंदा, इलल्लाह ज़ुल्फ़ा, अलाह जे वेझो कंदा। अलाह चए थो छा थो चए इन कॉन्सेप्ट ते, चए थो इन अल्लाह यहकुम बैनहुम फ़ीमा हुम फ़ीह यख़्तलिफ़ून, अलाह चए थो ॾींहुं ईंदो जो मां हिननि जो इहो फ़ैसिलो कंदो जेको इहो इख़्तिलाफ़ आहे। इन अल्लाह ला यहदी मन हुव काज़िबुन कफ़ार, अलाह ताला अहिड़नि कूड़नि
ऐं अहिड़नि काफ़रनि खे हिदायत न ॾींदो। माना इहो कूड़ आहे। इहो छा आहे? इहो कूड़ आहे। छा पिया चवनि मके वारा जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला इलाहा इल्लल्लाह, तंहिं ते सभिनी पंहिंजे मुरीदनि खे सॾे छा चवणु लॻा? वकालू ला तज़ुरुन्न आलिहतकुम, हे जेके असांजूं मूर्तियूं लॻलियूं आहिनि या ज़ियारतूं, इन्हनि खे न छॾियो। वला तज़ुरुन्न वुद्दऊं वला सुआऊं वला यऊस व यऊक नसरा, इहे वरी वॾा बुज़ुर्ग हा उन्हनि जा जिन जूं वॾियूं वॾियूं मूर्तियूं, चयो इन्हनि खे कीअं था छॾियो, इहे पिटींदव। इहे केरु हुयूं शख़्सियतूं? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सही बुखारी में, हाज़ी अस्मा क़ौम सालिहीन मिन क़ौम नूह फलम्मा हलकू, इहे सभई नूह अलैहिस्सलाम जे सालिह क़ौम जा माण्हू हुआ, जॾहिं मरी विया त हुननि जूं ज़ियारतूं लॻायूं हुन। अलाह जा वली फरमाइनि था, शाह लतीफ़ थो चवे, ॾातार ॾुख कया पाणा मथे मंगणे। अलाह ॾुख थो करे जेको दुआऊं थो घुरे मंगणे। मूं दर छॾियो मंगणा मंगी कोह ॿिया, तूं मुंहिंजो दर छॾे ॿियनि दरनि तां थो हाणे घुरी। तॾहिं तो पिया विचा विल्हा ॾींहड़ा, तॾहिं जेको तव्हां तकलीफ़ुनि में आहियो, तॾहिं तव्हांखे रिज़्क़ तव्हांजी पूरी कान थी थिए। शिरक करण जे करे सख़्तु इंसान जे मथां मुसीबतूं अचनि थियूं। अल्लाह ताला फरमाए थो, वमन अज़ल मिमन यदउ मिन दूनिल्लाह, अलाह थो चए इन खां सही हिकु चरियो मेंटल गुमराह ॿियो केरु थी सघे थो जेको अलाह खे छॾे ॿियनि खे सॾे थो। मन ला यस्तजीब लहू इला यौमल क़ियामत, जेके क़यामत ताईं सॾु बि कोन था ॾियनि। वहुम अन दुआहिम गाफ़िलून, अलाह चए थो हक़ु त इहो आहे त इहे हिननि जे सॾनि खां गाफ़िल आहिनि, ॿुधनि ई कोन था। केरु थो इहो फरमाए? क़ुरान। कंहिं मौलवीअ जी ॻाल्हि त कान्हे का। इन खां पोइ अचे थो आयतल कुर्सीअ में अल हय्युल क़य्यूम, माना अल्लाह फरमाए थो त न सिर्फ़ु अल्लाह ज़िंदा आहे पर पावर में बि मुशरफ़ आहे, ज़िंदा आहे लेकिन पावर में कोन्हे। त ॿई फैक्टर अल्लाह में आहिनि। तंहिंजे करे जेको ज़िंदा आहे ऐं पावर में आहे उहो सभु कमु कंदो। तंहिंजे करे अल्लाह ताला क़ुरान में फरमायो आहे तवक्कल अलल हय्यिल लज़ी ला यमूत, तंहिंजे करे तव्हां भरोसो रखो उन हस्तीअ ते जंहिंखे मौत कोन थो अचे, जेको हर वक़्तु ज़िंदा आहे। व सब्बिह बिहम्दिही, उन जी इबादत कयो, उन जी तस्बीह कयो, जो हम्द कयो। व कफ़ा बिही बिज़ुनूब इबादिही ख़बीरा, अल्लाह चए थो मूंखे बाक़ी तव्हांजे गुनाहनि जी ख़बर आहे, तंहिंजे करे तव्हां मूंखे पुकारियो त मां तव्हांजो माफ़ु कयां। अल्लाह फरमाए थो अन तल वुजूह लिहय्यिल क़य्यूम, हर हस्तीअ जी जेके अल्लाह पैदा कई आहे उन जा कंध अल्लाह लाइ झुकियल आहिनि, जेको न सिर्फ़ु ज़िंदा आहे पर पावर में आहे। व क़द ख़ाब मन हमल ज़ुल्मन, ऐं जेको जंहिं शिरक कयो, जंहिं शिरक खयों उहो तबाह थी वेंदो। उन खां पोइ आयतल कुर्सीअ में चए थो ला ताख़ुज़ू सिनतूं वला नौम, इन जो मतिलबु आहे त अल्लाह साईं खे न निंड जी झुटकी थी अचे न को वरी उनखे निंड थी अचे। ज़ाहिर जेकॾहिं अल्लाह सुम्ही पवे पोइ फ़ैसिला केरु कंदो? हींअर असां वटि ॾींहुं आहे पर कैनाडा ऐं अमेरिका में राति आहे। हाणे जेकॾहिं असां हींअर जुमे जी निमाज़ पढ़ी अल्लाह खां घुरूं था, पोइ या त जेकॾहिं सुतल आहे राति जे करे त पोइ अमेरिका वारनि लाइ सुतल आहे, असां लाइ जाॻे थो, ईअं कोन थी सघंदो। माना जेका हस्ती चौधारी ज़मीन जे चौधारी इंसान अलाह खां घुरनि, तव्हां ख़बर आहे त हिन वक़्तु किथे न किथे फजुर जी अज़ान ईंदी हूंदी धरतीअ ते, किथे न किथे ज़ोहर जी अज़ान ईंदी हूंदी, किथे न किथे असर जी ईंदी हूंदी, किथे मग़रिब इशा जी। को टाइम कोन्हे हिकिड़ो सेकंड जंहिं ॾींहुं अलाह अकबर जो हई अल फलाह हई अल सलाह न थींदी हुजे। हर जेकॾहिं तव्हांखे अहिड़ो इंस्ट्रूमेंट हुजे त तव्हां ॾिसो कंहिं न कंहिं मुल्क में फजुर जी पई अज़ान अचे, कंहिं न कंहिं मुल्क में ज़ोहर जी थी अचे, को सेकंड ख़ाली कोन्हे जंहिंमें कंहिंजी न अलाह जो आवाज़ु नथो अचे। पोइ अलाह जेकॾहिं सुम्ही पवे त पोइ तंहिंजे करे अलाह साईं फरमाए थो इन अलाह युमसिकु समावात वल अर्द ऐं तज़ूला, हे जेके हवा में धरती बीठी आहे, हवा में हे चाबियूं कोन थियूं बीह सघनि। पोइ हेॾी वॾी धरती हवा में बीठी आहे, सिज बीठा आहिनि, तारा बीठा आहिनि, त रब चए थो इन अलाह युमसिकु समावात वल अर्द, अलाह ई आहे जेको हुनखे झले बीठो आहे। अन तज़ूला जो पाण में टकराए या किरी न पवनि। वलाइन ज़ालता, पर जेकॾहिं चए थो मां हथु कढां त छा थींदो? टकिरजी पवंदा। इन अमसकहुमा मिन अहदिन मिन बादी, पोइ हिनखे केरु झलींदो? कंहिंखे ताक़त आहे? असां त ही रोस्टर खणी कोन था सघूं, हेॾा केरु खणंदो हुनखे? केरु झलींदो? अलाह चए थो मूंखां सवा। इन्नहु कान हलीमन गफ़ूरा, बेशक अलाह ताला दरगुज़र थो करे, मग़फ़िरत थो करे, एॾी ताक़त हुजण जे बावजूद बि। तंहिंजे करे हिन हस्तीअ खे निंड ई न आहे अचणी। निंड कंदो त पोइ ओॾी महिल कंहिंजूं दुआऊं क़बूल थींदियूं। अलाह फरमाए थो लहू मां फिस समावात व मां फिल अर्द, हीअ बि आयतल कुर्सीअ में अलाह थो फरमाए त इहो बि यादि रखो त जेको कुझु ज़मीन आसमान में उहा प्रॉपर्टी अलाह जी आहे, उनजी बादशाही आहे। हाणे जंहिंजी बादशाही आहे त उन बादशाह खां घुरबो न, या जेको पाण मोहताज असीं उन खां घुरूं। अलाह क़ुर में फरमाए थो
इन्नमा ताबदून मिन दूनिल्लाह, अल्लाह खां सवाइ जिन जी इबादत कनि था या उनखां घुरनि था, अवसाननि ऐं व तख़लुकून इफ़्का, इहे बेसाहा आहिनि ऐं इहो कूड़ ठाहियो वियो आहे। तख़लुकून इफ़्का माना इहो जेको कॉन्सेप्ट आहे इहो कूड़ो आहे। इफ़्क माना कूड़ आहे, इहे हथ जो माण्हुनि ठाहियो आहे ॾोकड़नि कमाइण जे लाइ। इन लज़ीन तअबदून मिन दूनिल्लाह, अल्लाह खां सवाइ जिन खे तव्हां मां ताबदून जी माना इबादत आहे, लेकिन मां हिते दुआ थो कयां। अल्लाह खां सवाइ जिन खे इहे पुकारनि था, ला यमलिकून लकुम रिज़्क़ा, इन्हनि जे हथ में तव्हांजे लाइ टके जो रिज़्क़ बि न आहे। अल्लाह खां सवाइ जंहिंखे तव्हां अल्लाह खां सवाइ सॼो था, उन्हनि जे हथ में मूं पावर ई कोन ॾिनो आहे जो तव्हांखे कणिक जो दाणो बि वधाए ॾियनि। वब्तगू इंदल्लाह रिज़्क़, तंहिंजे करे जेकॾहिं तव्हांखे रिज़्क़ खपे, शफ़ा खपे, अल्लाह खां घुरो। वब्तगू माना घुरो, इंदल्लाह रिज़्क़, अल्लाह खां, वअब्दू, ऐं उन्हीअ अकेले जी इबादत कयो, वशकुरू लव, ऐं पोइ अल्लाह जो शुकुरु अदा कयो। ऐं यादि रखो इलैहि तुरजऊन, जो तव्हांखे उन्हीअ ॾींहुं हस्तीअ ॾे मोटी वञिणो आहे, कंहिं ॿिए ॾे वञिणो कोन्हे। जॾहिं वञिणो अलाह ॾे आहे त उन्हीअ सां ठाहिजे न। उन खां पोइ अलाह साईं फरमाए थो, कुल अरईतुम शुरकाकुम लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह, चए जेके अलाह खां सवाइ जिन हस्तियुनि खे तव्हां सॼो था, अलाह सुवाल थो पुछे। अरूनी, चए थो मूंखे ॾेखारियो त सही, माज़ा ख़लक़ू मिनल अर्द, हुन ज़मीन में कहिड़ी शइ क्रिएट कई आहे, का ठाही हुजनि, को तारो ठाहे विया आहिनि या को अहिड़ी शइ ठाहे विया आहिनि, अलाह जी शइ न खणनि। कहिड़ी शइ हिन ख़लक़ी आहे? कंहिं बि हिकु हस्तीअ जो नालो वठो जंहिं मखि ठाही हुजे या मच्छर ठाहियो हुजे। अम लहुम शिरकुन फि समावात, या इन्हनि जी पार्टनरशिप आहे मूंसां, अलाह थो पुछे। शिरकुन फि समावात, या ज़मीन आसमान ठाहिण में इन्हनि मूंसां हिसेदारी कई आहे। अम आतईनाहुम किताबन फहुम अला बयीनतिन मिन्हू, या मां हिननि खे को दस्तावेज़ लिखी ॾिनो आहे त फलाणे माण्हू खे मां हीउ पावर थो ॾियां, तव्हांखे पुटु ॾींदो, बसि तव्हां इन खां घुरो पुटु ॾींदव, या हीउ तव्हांजी बनीअ जो कमु कंदो। चए थो मां कोई एग्रीमेंट कई आहे कंहिंसां, ॾेखारियो को किताब। भल याइदु ज़ालिमून बादुम बादन इला गुरूरा, इहे ठग माण्हू इहे हिक ॿिए खे धोखो ॾियनि था ॾोकड़नि कमाइण जे लाइ। अॼु पेती में ॾोकड़ विझो, क़ुर थो चवे न। इहा ॻाल्हि मां तक़ीर कयां त ॿी ॻाल्हि आहे, हे मां लफ़्ज़ लफ़्ज़ी तव्हांखे माना थो क़ुर जी ॿुधायां। अॻिते अचे थो आयतल कुर्सीअ में, मन ज़ल्लज़ी यशफ़ा इंदहु इल्ला बिइज़्न, लफ़्ज़ी माना आहे त शफ़ात अल्लाह जी मर्ज़ीअ खां सवाइ कंहिंखे पावर न आहे जो अल्लाह खे चए फलाणे खे साईं छॾे ॾे। लफ़्ज़ी तर्जुमो, मन ज़ल्लज़ी, कंहिंखे ताक़त आहे, यशफ़ा इंदहु, जो अल्लाह वटि वञी कंहिंजी शफ़ात करे, इल्ला बिइज़्नी, अल्लाह जी इजाज़त खां सवाइ। हाणे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त माना अल्लाह इजाज़त ॾींदो। अदा तूं उथ, तूं भलो माण्हू आहीं, हाणे तूं हे लिस्ट अथई 10-15 माण्हुनि जी, इन्हनि जी जेकॾहिं तूं शफ़ात कंदे त मां हिनखे बख़्श कंदुसि। सभिनी खां वधि में शफ़ात नबी कंदा, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी खां वधीक शफ़ातूं कंदो, लेकिन मर्ज़ी अल्लाह जी हलंदी। इन जो रीज़न छा आहे? शफ़ात पहिरीं त आहे छा? शफ़ात आख़िरत जो हथियार आहे। इहा अपील आहे फ़ैसिले खे चेंज कराइण लाइ। इहा अपील उहो शख़्स पाण न कंदो। मां न चवंदुसि अल्लाह साईं मूंखे मुंहिंजी शफ़ात केरु करे, बल्कि ॿियो को हुन सां ठहंदो, जेको हुन सां प्यारु कंदो हूंदो उहो, पर ॿियो को जन्नती अल्लाह जी इजाज़त सां शफ़ात कंदो। इहा आहे शफ़ात। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो, वला यमलिकुल लज़ीन यदऊन मिन दूनिहिल शफ़ा, अल्लाह फरमाए थो त तव्हां जेकॾहिं कंहिंखां डायरेक्ट चवंदो त अदा बुज़ुर्ग मुंहिंजी शफ़ात कर, मिसाल तौरु को बुज़ुर्ग गुज़ारिया, नालो वठि अदा बुज़ुर्ग मूंखे छॾाए जाए, अल्लाह चए थो इहो तव्हां न कयो, छो त तव्हांखे कहिड़ी ख़बर त मां हुनखे पावर ॾिनो आहे या न ॾिनो आहे। त को लफ़्ज़ी वला यमलिक, नाहे पावर मालिकी, अल्लज़ीन, उन्हनि खे, यदऊन मिन दूनिही, अल्लाह खां सवाइ जिन खे तव्हां डायरेक्ट सॼो था शफ़ात, इल्ला मन शहिद बिल हक़ वहुम यालमून, हा उन्हनि जी मां इजाज़त ॾींदुसि जेके शहिद बिल हक़ माना कलमे ते पढ़नि था ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह वहुम यालमून, ऐं उन कलमे जी माना उन्हनि खे ख़बर आहे, उन ज़िंदगी में अमल कनि था। ला इलाहा इल्लल्लाह माना शिरक न कंदुसि, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माना उन जे तरीक़े ते मां ज़िंदगी गुज़ारींदुसि। जेकॾहिं इन ते हुनजो अमल आहे त पोइ अल्लाह इन माण्हूअ जे लाइ शफ़ात जा ज़रिया पैदा करे सघे थो। रब साईं फरमाए थो, अमित्तख़ज़ू मिन दूनिल्लाह शुफ़ा, जे तव्हां अल्लाह खां नथा बुकिंग करायो शफ़ात जे लाइ। लफ़्ज़ी त अमित्तख़ज़ू मिन दूनिल्लाह शुफ़ा, त अल्लाह खे छॾे ॿियनि खे यकीन करे वेठो तव्हांजी शफ़ात कंदा, माना शफ़ात जी बुकिंग थींदी। कीअं? अल्लाह साईं मां गुनाहगार आहियां, अल्लाह जे वलियुनि, अल्लाह जे बुज़ुर्गनि, नबियुनि ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोटा मां मुंहिंजी शफ़ात जो हक़ु रखिजांइ। इहा आहे बुकिंग। त रब फरमाए थो
त अवलौ कानू ला यमलिकून शयूं वला यअकुलून, जिन जे नाले तव्हां उन्हनि खां शफ़ाअत लाइ डायरेक्ट घुरो था, थी सघे थो उनखे मां शफ़ा जी इजाज़त न ॾियां। वला यअकुलून, न ई वरी तव्हां हुननि ताईं ॻाल्हि पहुचायो था, उहो अंडरस्टैंड था कनि त तव्हां छा था चओ। कुल लिल्लाह शफ़ाअत जमिया, रसूल अल्लाह सम्झाए पंहिंजी उम्मत खे सॼी शफ़ाअत जा पावर, दरख़्वास्त क़बूल करणु, दरख़्वास्त ते फ़ैसिलो करणु, कंहिंजे बारे में इजाज़त ॾियणु न ॾियणु, कुल लिल्लाह शफ़ाअत जमिया, सभु अलाह पंहिंजे हथ में रखी आहे। लहू मुल्क समावात वल अर्द, छो ज़मीन आसमान जी बादशाही हूंदी आहे त फ़ैसिलो हू कंदो। सुम इलैहि तुरजऊन। लेकिन शफ़ाअत ऐं दुआ में फ़र्क़ु आहे। दुआ जेका आहे सा हिन दुनिया जो हथियार आहे, लेकिन इहा दुआ हितां घुरबी। शफ़ाअत असांजे हथ में कान्हे, शफ़ाअत असांजी केरु ॿियो कंदो, लेकिन उहा बि अलाह खे दुआ कंदासीं त असांजे लाइ शफ़ाअत जा ज़रिया पैदा कजांइ। डायरेक्ट तव्हां कंहिंखे नथा पुकारे सघो त फलाणा मुंहिंजी शफ़ाअत कजांइ, क़ुर इहो थो चए। लेकिन इहा जेका तौबा आहे, रब साईं फरमाए थो लईसत तौबतु लिल्लज़ीन यअमलून सय्यात हत्ता इज़ा हज़र अहदहुमुल मौत। चए थो ॾिसो, तौबा कयो जॾहिं सिहतमंद आहियो, लेकिन उहा तौबा मां क़बूल न कनि जेका मरण जे वक़्तु कबी। लईसत तौबत माना न थींदी क़बूल तौबा लिल्लज़ीन, उन्हनि जे लाइ यअमलून सय्यात जेके बुरायूं कनि था, हत्ता ओॾी महिल कंदा इज़ा हज़र अहदहुमुल मौत, जॾहिं मौत जे कंध ते पवंदो। काल इनी तुबतुलान, ऐं पोइ चवनि साईं हाणे साईं मरां थो, हाणे मां तौबा थो कयां, चए त इहो न थींदो। वलल्लज़ीन यमूतून वो कुफ़ारन, ऐं जेकॾहिं काफ़र थी मुआन उन्हनि जी बि तौबा मां न क़बूल कंदुसि। उलाइक अतदना लहुम अज़ाबन अलीमा, मां इन्हनि जे लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब तयारु कयो आहे। तंहिं करे तौबा थींदी जॾहिं तव्हां गुनाह करे हाणी कयो, पर ईअं न त हाणे कैंसर थी वञे या मरण वारो थिए पोइ वते तस्बियूं फेराए, क़ुर थो मना करे, चए थो त पोइ इन टाइम ते मां इहा क़बूल न कंदुसि। हाणे जेका ॻाल्हि पई हले त अलाह फरमाए थो त शफ़ाअत जी मां इजाज़त ॾींदुसि। रीज़न इहो आहे, छाजे लाइ थो चवे, अचो हिन मां थी ख़बर पए। अलाह थो चए यालम मां बैन ऐदीहिम व मां ख़ल्फ़हुम, जेकी बि इंसाननि जी फाइल आहे, मिसाल तौरु हिकिड़े माण्हूअ जी, उन जे अॻियां छा लिखियलु आहे, पोयां छा लिखियलु आहे, उहो अलाह ॼाणे थो। वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शा, अलाह जे इन सीक्रेट मां जेको हर इंसान जो आहे, अलाह खां सवाइ ॿी कंहिंखे ताक़त नाहे जो फ़ाइल खोले ॾिसे या ख़बर हुजे। तंहिंजे करे क़ुर थो फरमाए यौमिज़िन ला तनफ़उ शफ़ाअत, तंहिंजे करे इन उथी करे शफ़ाअत कंदो कंहिंजी त फ़ाइदो न ॾींदी, इल्ला सवाइ मन अज़न लहु रहमान, जंहिंखे इजाज़त ॾींदो रब साईं, व रज़ी लहू कोला, ऐं हुन जे किरदार मां, हुन जे गुज़र मां अलाह राज़ी थींदो। छो इजाज़त थी खपे? इन लाइ त यालम मां बैन ऐदीहिम व मां ख़ल्फ़हुम वला युहीतून बि इल्मा, जो अलाह ई ॼाणे थो त हिन जी फाइल में छा आहे। अलाह नथो ॾेखारे कंहिंखे। हाणे हिकिड़े माण्हूअ शिरक कयो आहे ऐं हिकिड़ो बुज़ुर्ग उथी चए साईं मां सुञाणांसि, मुंहिंजे पाड़े जो आहे, छॾे ॾे, अलाह छॾींदो? छो त अलाह त क़ुर में चयो आहे त मां शिरक कोन छॾींदुसि, पोइ कीअं छॾींदो? हाणे उन्हनि खे तंहिंजे करे रब फरमाए थो त इहे जेके इंसान जो किरदार जो फाइल आहिनि, इहे कंहिंखे ख़बर न आहे। कुल ला यालम मन फिस समावात वल अर्दिल गैब इल्लल्लाह, इहो गैब अलाह खां सवाइ कंहिंखे ख़बर न आहे। वमा यशरून, अलाह खां सवाइ जेके गुज़ारे विया आहिनि हस्तियूं, वमा यशरून, उन्हनि खे शऊर कोन्हे। अयान युबसून, त उथंदासीं कॾहिं, कॾहिं क़यामत थींदी, कंहिंखे ख़बर कान्हे। उन खां पोइ अलाह ताला रसूलनि खां पुछे थो, योम यजमउल्लाहु रुसुल, अलाह सी सभी रसूलनि खे सॾींदो, साईं अचो हेॾां। व यकूल, पुछंदुनि माज़ा उजिबतुम, ॾियो ख़बर तव्हांजी उम्मत तव्हांखे कहिड़ो रिस्पॉन्स ॾिनो, मुस्लमान थिया, कीअं हुआ, मोमिन हुआ? त छा था चवनि सभई रसूल? कालू ला इल्म लना, चएसीं असांखे ख़बर नाहे। माना अलाह थो पुछे त ॿुधाए, हाणे ॻाल्हि आहे त को बि ॾसे तॾहिं जॾहिं दिलि जी ख़बर हुजे न। हिकिड़ो माण्हू आहे ॾाढ़ी बि छॾाए थो, नेक बि आहे, पर अंदर जी त ख़बर कान्हे का। त छा था रसूल चवनि? कालू ला इल्म लना इन्नक अंतल अल्लामुल गुयूब, जो सीननि जा राज़ तूं थो ॼाणी, असां कोन था ॼाणूं। तंहिंजे करे त चए थो न मां सिफ़ारिश कंदुसि जॾहिं मां इजाज़त ॾियां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में हदीस शरीफ़ अचे थी त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको मां तर्जुमो तकड़ में ॿुधायां थो, त हौज़े कौसर ते वञी बीहंदा ऐं पंहिंजी उम्मत खे पाणी पीआरींदा। उम्मत कीअं सुञाणंदा? ऐं फ़रिश्ता अलाउ कंदा। उहे माण्हुनि जी निमाज़ पढ़ी आहे ऐं जंहिं जाइ ते वुज़ू कयो आहे उहो चिमकंदो, बिल्कुलु शाइन कंदो। त इन्हनि ॿियनि उम्मतुनि जे विच में इहो फ़र्क़ु हूंदो। चवंदा बाबा अचो अचो, तुंहिंजो चहिरो बि थो चिमके, तुंहिंजा हथ ठूंठिन ताईं चिमकंदा, तुंहिंजा पेर चिमकंदा, अचो हेॾां, तूं अचु नबी करी साईं उम्मत ताईं वञ हौज़े कौसर ते। लेकिन कुझु अहिड़ा माण्हू हूंदा, उनमें की अहिड़ी अलामत हूंदी जेके फ़रिश्ता सुञाणंदा, उन्हनि खे ॼुंडनि खां पकड़ींदा, लठ हणी परते कंदा वेंदा, तूं न वञ।
तूं न वञ। इन्हीअ ते जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो फ़अक़ूल इन्नहुम मिन्नी, त पाण सर ऑब्जेक्शन कंदो, चवंदो हीअ मुंहिंजी उमत आहे। माना पाण त ॾिसंदो न चहिरा, त छा था फ़रिश्ता चवनिसि? युकाल, उनखे जवाबु ॾिनो वेंदो अलाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, इन्नक ला तदरी, रसूल तव्हांखे ख़बर नाहे, मां अहदसू बादक, इन्हनि माण्हुनि तोखां पोइ नकली इबादतूं कयूं ऐं जेको आहे सो बिदअतूं कयूं आहिनि। तव्हांजे दीन खे छॾे, अथेंटिक इबादतुनि खे छॾे, मौलवियुनि जे चवण ते या जेके बि हुआ उनजे चवण ते हिननि बिदअतूं कयूं। छो त बिदअतुनि में चंदो थो थिए, बल्ब था लॻनि, आधा देग में त आधा जेब में। त पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो फ़अक़ूल, चए थो मां पोइ चवंदुसि सुहकन धिकियोनि परे, थुड़ियोनि परे, लिमन गैर बैदी, जिन मुंहिंजे इबादतुनि में तब्दीली कई। तंहिंजे करे उन खां पोइ माना इन जो मतिलबु आहे त हिकिड़े इंसान खे केर बि इहा ख़बर आहे सुभाणे छा थींदो। मिसाल तौरु वन यूनुस लमिनल मुरसलीन, यूनुस अलैहिस्सलाम रसूल हो। हाणे छा थियो त यूनुस अलैहिस्सलाम ॾिठो त मुंहिंजी क़ौम मुंहिंजो चवणु कान थियो, चिड़ में अची बसि मां छॾे थो वञा। सो वियो, सो किनारे ते ॿेड़ियूं लॻियूं पियूं हुयूं, जीअं टैक्सियूं कोन बीठियूं हिक ॿिए जे पोयां, हिकिड़ी ॿेड़ीअ में चढ़ी वेही रहियो। हाणे छा थियो, इज़ा अब कयल फलखिल मुशून, अॻिते जो ॿेड़ी हली त ॿुॾणु लॻी। साह हम, पोइ कुणो विधऊं, कान मिनल मुद हज़ीन, कुणो सनस निकितो, उछलाए छॾियऊंसि हेठि। जेकॾहिं यूनुस अलैहिस्सलाम जेको रसूल आहे जे ख़बर हुजे असां त हिन ॿेड़ीअ में वेहंदुसि, अॻिते इहे मूंखे कुणो निकिरंदो, ॿुॾंदुसि, त वेहे हा, वरी पोईअ में वेहे हा। इहो मिसाल मां इन लाइ थो ॾियां। वरी मिसाल तौरु हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे भाउर खणी था वञनि, फलमा ज़हबू बिही अजमाउन, ऐं यजलूफ़ गयाब जो वञी खूह में उछलायूंसि, ओहैना इलैहि, उते अलाह जी वही आई। हज़रत यूसुफ ॿार आहे, वही अचेसि थी, छा थी चवेसि, लतुनब्बि अन्नहुम बिअमरिहिम हाज़ा वहुम ला यशउरून, वही थी चएसि घबराए न, तूं अहिड़ी पोज़ीशन ते पहुचंदे जो हिननि भाउरनि खे शर्मिंदो कंदे, तूं उन्हनि खे इहा ॻाल्हि ॿुधाईंदे जेको अॼु कमु कनि था, वहुम ला यशउरून, ऐं तोखे कोन सुञाणंदा। ऐं वाक़ई ईअं थियो, ॿार ॾे वही आई, इंफॉर्मेशन ॾिनईसि। लेकिन होॾे जेको पीउ वेठो आहे संदसि हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम, उनजी केॾी इज़त आहे। याक़ूब अलैहिस्सलाम जो पीउ हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम नबी अलाह जो, उन जो पीउ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम रसूल अलाह जो, वरी यूसुफ अलैहिस्सलाम अलाह जो नबी, कहिड़ो नूर अला नूर ख़ानदान आहे। लेकिन उन ॾे भाउर वञनि था, कूड़ी वजाऊ अला कमीसी बि दमिन कज़, कूड़ो कुकड़ जो रथ वणी हज़रत यूसुफ कमीस वञी ॾियनिसि था, चुप करे वेही थो रहे, चए थो मां छा कयां, सब्रुन जमीन वल्लाह मुस्तआन अला मां तसफ़ून, चई हाणे मां छा कयां। हालांकि किलोमीटर जे अंदरि अंदरि खूह में नंढड़ो पियो आहे, जे हिन वटि इल्म ग़ैब हुजे हा त डोड़ी वञी कढे हा, या 25 साल रोई रोई पंहिंजो नूर विञाया। इहा ॻाल्हि त असां कयूं। तंहिंजे करे जेको आहे अॻिते आख़िर में अचे थो, वसिअ कुर्सियु समावात वल अर्थ, माना अलाह जो जेको पावर आहे उहो ज़मीन आसमान खे कवर कयो वेठो आहे। कुर्सी जो मतिलबु पावर आहे। वला यऊदहु हिफ़्ज़ुहुमा, अलाह थो चए त इन सिस्टम खे हलाइण जे लाइ हिफ़ाज़त मां थकिजां कोन थो, थकु कोन थो थिए। वहुअल अलीउल अज़ीम, छो नथो थकु थिए, छाकाणि त अलाह पंहिंजो सिस्टम ऑटोमेटिक करे छॾियो आहे। कीअं, इन्नमा अमरुहु इज़ा अराद शयन, जॾहिं बि अलाह साईं को कमु करणु चाहे थो, का शइ क्रिएट करणु चाहे थो, अन ऐं यकूल लहू कुन फ़यकून, त आवाज़ सां चए थो फलाणी शइ थी पो त थी पवे, पोइ छा में थकिबो, सॼो सिस्टम हुन पंहिंजो ऑटोमेटिक करे छॾियो आहे, हुनखे थकु ई कोन थो थिए। तंहिंजे करे हीअ आयतल कुर्सी, इहा आयतल कुर्सी एॾो असांखे अलाह खे वेझो करे थी, जो जेकॾहिं जिन कंहिं घर में हूंदा तव्हां पढ़ंदव त आयतल कुर्सी ॿुधी उन्हनि खे ख़ौफ़ थींदो ऐं भॼंदा। छो भॼंदा, मिसाल मूं सवेल ॾिनो त हिकिड़ा माण्हू चोरी कनि ऐं चए अड़े पुलिस थी अचे, पुलिस थी अचे, छा थींदो, छॾे वठी भॼंदा। हीअ बि ईअं आहे, पुलिस थी अचे, पुलिस, आयतल कुर्सी छा आहे, अबा पुलिस पुलिस पुलिस, ऐं पोइ जिन भॼी था वञनि। तंहिंजे करे जेकॾहिं राति जो घर में तव्हां हिनखे पढ़ी सुम्हंदव त मां तव्हांखे हदीस ॿुधाई त घर में न सिर्फ़ु अमुन थींदो, पर पाड़े वारनि में बि अमुन थी वेंदो राति जो। पर के अॻे रसूल सां फरमायो त जेके घर तव्हां खां छिगल आहिनि उन्हनि में बि अमुन थींदो, सिर्फ़ु आयतल कुर्सी पढ़ण जे करे। तंहिंजे करे हीअ रब जी सॻोरी आयत आहे, क़ुर जो सरताज आहे, क़ुर जी चोटी आहे। इन खे पढ़ूं, हीअ माना अॼु तव्हांखे मूं सम्झाई, ऐं इन खे इन माना सां फ़हम कयूं। को अंतर मंतर क़ुर कोन्हे को, जॾहिं तव्हां हिन खे इन फ़िक्र सां फ़हम सां तदबुर सां पढ़ंदव, ऐं पोइ वरी जेके इन में तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं इन ते अमल कंदव, शिरक न कंदव, त पोइ अलाह ताला तव्हांखे इन आयतल कुर्सी जा फ़ाइदा ज़रूरु नसीब कंदो।
اللہ سے کا دعا ہے کہ اللہ پاک اساں کی سمجھ عطا فرمائے. سبحان ربک رب العزت عما یصفون وسلام علی المرسلین والحمد للہ رب العالمین.